रोड़ी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त इल्मु हासिल कयो पींघे ॼमण खां क़बर मरण ताईं। इल्मु इंसान जे टी अख आहे। इल्म सां ई जहालत ख़त्म थी सघे थी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार गवर्नमेंट हाई स्कूल कुंडड़ी रोहल फ़क़ीर जे अॻूणे हेडमास्टर ऐं यूसी टिमोहन टेटीह वार्ड नंबर 3 जे जनरल काउंसलर उस्ताद मोहम्मद मिठल ज़ंगेजो पारां गवर्नमेंट हाई स्कूल कुंडड़ी रोहल फ़क़ीर में नाइब कासिद अली हसन ज़ंगेजो जे रिटायरमेंट जे अलविदाई तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त उस्तादनि सां गॾु स्कूलनि में स्टाफ जो बि वॾो किरदारु रहे थो, जेको स्कूल जे शागिर्दनि सां सार संभाल लहण सां गॾु उस्तादनि जी ख़िदमत करण में अहम किरदारु रहे थो। हुन चयो त नाइब कासिद अली हसन ज़ंगेजो पंहिंजे वक़्तु इख़लाक़ ख़िदमत ऐं मोहबत सां गुज़ारियो आहे। हुन हमेशह उस्तादनि ऐं दोस्त जी इज़त कई आहे। अल्लाह पाक खेसि हमेशह ख़ुशि रखे। जे त तक़रीब जी सदारत गवर्नमेंट हाई स्कूल कुंडड़ी जे हेडमास्टर फ़क़ीर मोहम्मद उॼण पारां कई वई ऐं इन मौक़े ते उस्ताद ज़ियाउर रहमान कुटपर, उस्ताद मंज़ूर अहमद चाचड़, उस्ताद मोहम्मद उनीब सोलंगी ऐं ॿियनि पारां हेडमास्टर फ़क़ीर मोहम्मद उॼण ऐं अली हसन ज़ंगेजो खे सिंध जी सक़ाफ़त अजरक ऐं टोपी उठाए वियो ऐं पूरी स्टाफ पारां गुलनि जा हार पाराए रिटायर्ड नाइब कासिद अली हसन ज़ंगेजो खे अलविदा कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।